वालेकुम अस्सलाम। संगत जो हमारे की पे गुजरे तो खेल ते गुजरे जी पे नूर साहब बे अलवानियो दुनाले दे साहब ॿियो ख़ैर आहे ख़ुशि आहियो? हाँ साहब खैर अल्लाह इंसान अॼु छुटी हुई मूं सोचियो त वञी संगत खां हाल वाल पुछी अचां। साहब यार ॻाल्हि कई सिधी, असां उहो ॿेड़ी छुटी न कराईंदो कर। असां हिते कमाइण आया आहियूं, सुम्हण कोन आया आहियूं। बाबा हफ़्ते में हिकु ॾींहुं छुटी त थींदी आहे न। पोइ हफ़्ते मां उहो ॾींहुं ई छिके कढी छॾ, नई ॾींहुं हूंदो नई छुटी थींदी। 4 ॾींहं महीने मां निकिरी वेंदो पोइ त महीनो बि नंढड़ो थी वेंदो। केॾी न अकुल जी दौड़ कई अथव छोरा। सही त चवे थो न, जेकॾहिं हफ़्ते मां न 4 ॾींहं घटि थींदा त तकड़ में पैसा असां ॻोठ खणी वेंदासीं। वसाया हिननि खे ॻोठ जी ॾाढी यादि पई सताए। साहब नवां आहिनि, जेसिताणी हिरता कंदा रहंदा त पोइ ॻोठ जो ॻाल्हियूं न कंदा। अबा हिते महीनो छा, भले साल रहूं पर ॻोठ जी सिक सताईं थी न साहब। काश जे काछे में मींहुं वसी पिया त असां हिन अज़ाब में अचूं ई कोन हा, पर वसु न आहे, लिखियो थो लोड़ाए। छा शहर अज़ाब आहे? साहब कंहिं दोज़ख खां घटि न आहे। बसि साहब असांजो दिलियो थी चीखी मिटीअ जहिड़ो, बसि मींहं जो वसकारो थिए त असां मिटीअ जी ख़ुशबू हिते ई सिंघी वठंदा। पखी वांगुरु पर करे उॾामो उमर राजन खे मूंखे अहिड़ो अलॻि सफ़र ते मोकिलियो आहे ऐं वक़्फ़ो ते असांजे लाइ बाह बारे वेठो आहे। सुबुह जो हर हाल में निकिरणो आहे। तुंहिंजी सोच कहिड़ो थी कमु करे, छा थियणु खपे? ओ बा खणी जो पाण में सोचूं टकरायूं, पर आख़िरी फ़ैसिलो त मुजीरी जो थींदो न, जंहिंखे असीं चूंडे सिर ते जेको आहे सो पग ॿधराई आहे ऐं मुजेरी बनायो आहे, छा हू असांजे लाइ बुरो सोचींदो? पर इहा ॻाल्हि त तोखे सम्झ में ई नथी अचे सुमर। ओ तूं पाण मुजेरी बणजण पियो चाहे, छा तोखां उहा ॻाल्हि विसरी वई आहे? जॾहिं असां वेढ़े में मुजेरे जी चूंड कयूं पिया त इहो हो तूं तंग अड़ाए पियो। इहा त मूंखे बि ख़बर आहे। असां सभिनी गॾिजी आख़िरी इहो ई फ़ैसिलो कयोसीं, जेको दिलि ऐं नियत जो साफ़ हूंदो, ग़रीबनि जो हॾो ऐं हमदर्द हूंदो, असां उन खे ई मुजेरी बणाईंदासीं। जेको दिलि जो भलो हुजे, तोखे त ख़बर आहे हो तूं दिलि जो थोरो खुटल आहे। घणो दिलि जो खोटो आहे, जेको मेड़ाखे में ॻाल्हि थींदी ई न, जंहिं मां फ़ाइदो मिले ऐं हू तूं चवंदो आहे इहा मुंहिंजी सलाह आहे, ऐं जेकॾहिं तकलीफ़ में अचूं था त हो तूं चवे त इहा सलाह त मुंहिंजी आहे ई न। अबा हुते वरी थॾे ते फिरी वेंदो आहे ऐं चवंदो आहे त इहा सलाह मुजेरी जी आहे। मां त हो तो जी पहिरियां ई मुखालफ़ कई हुई त इहो फिरणो गिरणो आहे। इहा त होतू जी पुराणी आदत आहे। हाणे सोच होतू जो छा कजे? इहो हुतां खां त मुजेरी आयो, पोइ हुन सां सलाह कयूं था, जेको थियो ॾिसंदा रहंदा। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।